आम ख़बर असां शेयर कंदासीं। वज़ीर आज़म पाकिस्तान वन विंडो कंपनी जो दायरो वधाइण जी हिदायत करे छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि पाकिस्तान सिंगल विंडो कंपनी बाबति इजलास थियो आहे। अख़्तियारनि ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त पाकिस्तान वन विंडो ज़रिए वापार खे 65% फ़ाइदो थी रहियो आहे। हुकूमती इदारनि ऐं 29 बैंक्स पाकिस्तान ऐं सिंगल विंडो सां लाॻापियल आहिनि। पाकिस्तान सिंगल विंडो कंपनी जे गॾियल क़ौमुनि जे डिजिटल ग्लोबल सर्वे में कारकर्दगी बहितर रही आहे। वज़ीर आज़म पाकिस्तान वन विंडो कंपनी जो दायरो वधाइण जी हिदायत करे छॾी आहे। अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे सदारत हेठि पाकिस्तान सिंगल विंडो कंपनी बाबति इजलास थियो आहे। इख़्तियारनि ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त पाकिस्तान वन विंडो ज़रिए सैकड़ो वापार खे 65% फ़ाइदो थी रहियो आहे।